अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सभु ख़ैरु आहे? दोस्तों, हिकु दिलि ॾुखाईंदड़ ख़बर आहे, दिलि खे चीरींदड़ ख़बर आहे, ॾाढी अफ़सोसनाक ख़बर आहे। यकीननि तव्हां सोशल मीडिया ते अख़बारुनि में ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो, पढ़ियो हूंदो। मूं अॼु इहा ख़बर सोशल मीडिया ते ॾिठमि, फेसबुक ते। मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई। बिलीव कयो, हिकु अहिड़ी ख़बर जंहिं मुंहिंजे अंदर में हिकिड़ो यानी अहिड़ो सदमो मूंखे रसायो आहे जेको मां पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। जी हा दोस्तों, असांजे सिंध जो नामियारो शाइर, मज़ामती शाइर, कमाल जो इंसान, मां नथो सम्झां त हिन मरहूम शहीद दोस्त जो को ॿियो मट बि हूंदो। मुंहिंजे नज़र में तमामु वॾो इंसानु हुयो, तमामु वॾो शाइर हुयो। जी हा, डॉक्टर आकाश, जंहिंखे बेदर्दीअ सां पंहिंजे ई घर में, पंहिंजे ई कमरे में क़त्ल कयो वियो। संदसि खे पहिरीं छुरियुनि सां वार ॾिना विया ऐं उन खां पोइ उनखे साड़ण जी कोशिशि कई वई। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। आई रियली कंडेम द मर्डर ऑफ डॉक्टर आकाश अंसारी। ही वॉज अ वंडरफुल गाय। मां ज़िंदगी में कॾहिं डॉक्टर आकाश सां मिलियो न आहियां, लेकिन मूं हुनखे ॿुधो ॾाढो आहे, पढ़ियो ॾाढो आहे ऐं सोशल मीडिया ते मूं हुनखे ॾिठो घणो आहे। मुमकिन आहे अॼु खां 30-35 साल अॻु में PTV जॾहिं उरूज ते हुयो, असां बि उते ई हुयासीं ऐं उते समी बलोच साहब जेको प्रोड्यूसर हुयो, उहो अदबी प्रोग्राम कंदो हुयो। मूंखे यादि थो अचे त शायदि डॉक्टर आकाश खे समी बलोच साहब जन घुरायो हुयो ऐं अदल सुमरो बि उन में हुयो ऐं हिकिड़ो ॿियो उन ज़माने में नौजवान टहीअ जो तमामु वॾो शाइर सक्कर सां बिलोंग कंदो हुयो, मूंखे नालो यादि नथो अचे। त उन ज़माने में मूंखे यादि थो अचे त मां शायदि डॉक्टर आकाश अंसारी सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुजे, मूंखे यादि न आहे। पर संदसि जी तारीफ़ूं, संदसि जो जेको अंदाज़े बयां, संदसि जो जेको मुहावर हूंदो, उन्हनि जो जेको पॉइंट ऑफ व्यू हूंदो, उन्हनि जी जेका मेंटल अप्रोच हुई, उहा लाजवाब हुई। मां हर दोस्त मां उन्हनि जे वातां आकाश जे लाइ हमेशह सुठा लफ़्ज़ ॿुधा आहिनि ऐं सुठी हिकिड़ी तारीफ़ ॿुधी आहे। सो दोस्तों, मूंखे सम्झ में नथो अचे त उन्हनि बेरहमनि, उन्हनि ज़ालिमनि, उन्हनि खे ख़ुदा जी मार पवंदी, उन्हनि खे ख़ुदा जो कहर नाज़िल थींदो, हिन मासूम इंसान खे एॾो बेदर्दी सां छो मारियो हुयो। जेके अॼु ताईं, हींअर ताईं जेके मूं सोशल मीडिया ते ख़बरूं ॿुधियूं आहिनि या यूट्यूब ते, फेसबुक पेज ते, त उन में इहो ॿुधायो वियो आहे त उनखे हुनजे पुट शाह लतीफ़ जेको आहे मारियो आहे। इहो जेको उन्हनि जो ड्राइवर आहे, उन्हनि जो बयानु आहे। ऐं घणे भाङे के था चवनि त ड्राइवर मारियो आहे, या के था चवनि त जेको आहे सो के मुख़्तलिफ़ माण्हू दुश्मनी में मारियो। उन्हनि जो दुश्मनी कंहिं थी सघे यार, उहो एॾो मासूम माण्हू हुयो। उहो मां नथो सम्झां त हुन को हिकिड़े केविल खे बि मारियो हुजे, जेका ज़मीन ते हलंदी आहे, केविल जेका आहे, या माकोड़ा घुमंदा आहिनि, त हीअ जॾहिं लंघंदो त उन्हनि खां पासो करे लंघंदो त किथे हे पेरनि में चिबाड़जी न वञनि। एॾो मासूम इंसानु हुयो। मुंहिंजी मुलाक़ात न आहे हुन सां, न हुई। मां उनजो जेको बायो आहे, हुनजी जेका सोच आहे लफ़्ज़नि में, जेको मूं फील कई आहे पंहिंजे दिलि सां, त हू इन क़िस्म जो इंसानु हुयो। हाणे घणियूं ॻाल्हियूं, का ख़बर न आहे त डॉक्टर आकाश अंसारी खे कंहिं ज़ालिम जेको आहे पंहिंजे ज़ुल्म जो शिकार बणायो आहे। यकीननि पुलिस बि तलाश में हूंदी, यकीननि
ॿियूं एजेंसियूं बि यकीनन इन तलाश में हूंदियूं त हिकु अहिड़े मासूम इंसान खे छो मारियो वियो आहे, कहिड़ी वजह जे करे मारियो वियो आहे। अॻिते हली इहा ॻाल्हि ज़रूरु खुलंदी। चयो इहो थो वञे त पंहिंजे ई घर में हू पंहिंजे रूम में जेको घर खां रूम अटैच त हुयो, लेकिन उहो उनजो दरवाज़ो ॿाहिरां बि खुलंदो हुयो। उहो अमूमन उते ई हूंदो हुयो ऐं उते हुजण सां उनखे जेके यानी ॿियूं सहूलियतूं हूंदियूं त ॿाहिरां जा दोस्त ईंदा, संगत ईंदी, पोइ वरी उहे उतां हलिया वेंदा हुआ। सो हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहो सॼो कुझु कीअं थियो आहे। तो मां बि इन ई ॿुॾतड़ में आहियां। तव्हांखे बि जेकॾहिं का ख़बर पए त यकीनन मूंखे आगाह कजो। ॿिनि लफ़्ज़नि में मां इहो ई चई सघां थो त उन्हनि ज़ालिमनि खे ख़ुदा जो कहर नाज़िल थी थो, जिन अहिड़े मासूम एॾे प्यारे माण्हूअ खे बेदर्दी सां पंहिंजो शिकार बणायो आहे। हू मज़ामती शाइर हुयो, हुनजी शाइरी जो अंदाज़ ॾाढो प्यारो हो, हुनजी ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾाढो सुहिणो हूंदो हुयो। छा त यार इंसानु, मूं वटि त लफ़्ज़ ई कोन्हनि त मां हुनजे शान में कुझु ॻाल्हायां। ऐं मां ॾकां थो, मुंहिंजो अंदरु ॾके थो पियो त हिकिड़े अहिड़े इंसान खे छो मारियो अथऊं जेको न कंहिंजे ॿिनि में हूंदो हुओ, न टिनि में हूंदो हुयो। सो दोस्तो, मां वधीक नथो ॻाल्हाए सघां ऐं सिर्फ़ु इहे 2-3 अखर मां इन लाइ रिकॉर्ड कया आहिनि त मां हुनखे को ट्रिब्यूट ॾियां। पर हाणे एक्चुअली ट्रिब्यूट ॾियण जे लाइ मूंखे उन्हनि जा जेके रेफरेंसिस आहिनि उहे खपनि था, जेके मां यकीनन हींअर यूट्यूब ते या कुझु ॿियनि दोस्तनि खां कलेक्ट करे वरी हिकिड़ो कंप्लीट व्लॉग ठाहींदुसि ऐं उनखे उनजी मरहूम खे भेटा ॾींदुसि। यकीनन इहो असां सिंधियुनि ते, असां सिंधी समाज में रहंदड़ हर इंसान ते इहो फ़र्ज़ु थो लागू थिए त उहो पंहिंजे लीजेंड्स खे उन अंदाज़ में, उन तरह सां उनखे ट्रिब्यूट ॾियनि, छो त हू अहिड़ा इंसान ज़िंदगीअ में कॾहिं बि कॾहिं पैदा थींदा ऐं थी सघे थो कंहिं ॿिए जनम में डॉक्टर आकाश अंसारी जहिड़ो को माण्हू अचे। गॉड ब्लेस हिम। अल्लाह पाक उनखे दिल नसीब कंदो। थैंक यू।